बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 5 की आसान सिंधी में सबक 24 यानी 24वां सबक 14 अगस्त यानी 14 अगस्त के बारे में पढ़ेंगे। तो शुरू करते हैं। हर क़ौम जी तारीख़ में किने ॾींहं जी ख़ास अहमियत हूंदी आहे, उन्हें ॾींहं जी हैसियत हासिल हूंदी आहे। अहिड़नि ॾींहं में आज़ादी जे ॾींहं जी अहमियत सभिनी खां वधीक हूंदी आहे। आज़ादीअ जे ॾींहं खे हर क़ौम ॾाढे धाम धूम सां मल्हाईंदी आहे। 14 अगस्त पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं आहे। 14 अगस्त 1947 ईस्वी ते असीं अंग्रेज़नि ऐं हिंदुअनि जी ग़ुलामी मां आज़ादु थियासीं। पाकिस्तानी क़ौम उन ॾींहं खे आज़ादीअ जी ईद करे मल्हाईंदी आहे ऐं धड़ी ताला जा शुक्र बजा आणींदी आहे, जंहिं खेसि आज़ादी जी नेमत अता कई आहे। असांखे इहो यादि रखणु घुरिजे त कंहिं बि क़ौम खे आज़ादी घर वेठे कान मिलंदी आहे। आज़ादी हासिल करण लाइ जाखोड़ करणी पवंदी आहे। गॾियल हिंदुस्तान जे मुसलमाननि पाकिस्तान हासिल करण लाइ भरपूर जाखोड़ कई ऐं अनेक कुर्बानियों ॾिनियूं। जितना पढ़ा गया अब इसका उर्दू तर्जमा कर लेते हैं। हर क़ौम जी तारीख़ में किने ॾींहं जी ख़ास अहमियत हूंदी आहे, यानी हर कौम की तारीख़ में किसी ख़ास दिन की अहमियत होती है। उन्हें ॾींहं जी हैसियत हासिल हूंदी आहे, यानी उस दिन की हैसियत हासिल होती है। अहिड़नि ॾींहं में आज़ादी जे ॾींहं जी अहमियत सभिनी खां वधीक हूंदी आहे, यानी ऐसे दिन में आज़ादी के दिन की अहमियत सबसे बढ़कर होती है। आज़ादी जे ॾींहं खे हर कौम ॾाढे धाम धूम सां मल्हाईंदी आहे, यानी आज़ादी के दिन को हर कौम बहुत ज़्यादा धूमधाम से मनाती है। 14 अगस्त पाकिस्तान जी आज़ादी जो ॾींहुं आहे, यानी 14 अगस्त पाकिस्तान की आज़ादी का दिन है। 14 अगस्त 1947 ईस्वी ते असीं अंग्रेज़नि ऐं हिंदुअनि जी ग़ुलामी मां आज़ादु थियासीं, यानी 14 अगस्त 1947 ईस्वी को हम अंग्रेज़ों और हिंदुओं की ग़ुलामी से आज़ाद हुए थे। पाकिस्तानी कौम उन ॾींहं खे आज़ादी जी ईद करे मल्हाईंदी आहे। पाकिस्तानी कौम उस दिन को आज़ादी की ईद के तौर पर मनाती है ऐं धड़ी ताला जा शुक्र बजा आणींदी आहे और अल्लाह ताला का शुक्र बजा लाती है, जंहिं खेसि आज़ादी जी नेमत अता कई आहे, यानी जिसने आज़ादी की नेमत हमें अता की है। असांखे इहो यादि रखणु घुरिजे त कंहिं बि कौम खे आज़ादी घर वेठे कान मिलंदी आहे, यानी हमें ये याद रखना चाहिए कि किसी भी कौम को आज़ादी घर बैठे नहीं मिलती है। आज़ादी हासिल करण लाइ जाखोड़ करणी पवंदी आहे, यानी आज़ादी हासिल करने के लिए जिद्दोजहद मेहनत कोशिश करनी पड़ती है। गॾियल हिंदुस्तान जे मुसलमाननि पाकिस्तान हासिल करण लाइ भरपूर जाखोड़ कई ऐं अनेक कुर्बानियों ॾिनियूं, यानी हिंदुस्तान से मिले हुए मुसलमानों ने, यानी हिंदुस्तान में रहने वाले मुसलमानों ने पाकिस्तान हासिल करने के लिए भरपूर जिद्दोजहद की और बेशुमार कुर्बानियाँ दीं। कायद-ए-आज़म मोहम्मद अली जिन्ना जी सही रहनुमाई में मुसलमान आज़ाद वतन हासिल करण में कामयाब थिया। 14 अगस्त जो ॾींहुं असांखे उन जाखोड़ ऐं कुर्बानियुनि जी यादि ॾियारींदो आहे। 14 अगस्त मल्हाइण लाइ केतिरा ॾींहं अॻुवाट तयारियूं शुरू थी वेंदियूं आहिनि। घरनि, दुकाननि, बाज़ारियुनि, तालीमी इदारनि ऐं ऑफिसनि खे चंड तारे वारी झंडियुनि सां सींगारियो वेंदो आहे। मुल्क जूं प्रेसूं ॾींहुं राति झंडियूं, स्टिकर ऐं पोस्टर छापींदियूं आहिनि। रेडियो ऐं टेलीविज़न तां अहिड़ियुनि तयारियुनि जूं ख़ासि रिपोर्टूं नशर कयूं वेंदियूं आहिनि। 14 अगस्त वारी राति ख़ानगी तोड़े सरकारी इमारतनि ते चराग़ां कयो वेंदो आहे। 14 अगस्त वारे ॾींहं जी आजियां मस्जिदनि में मुल्क ऐं क़ौम जी सलामती ऐं तरक़ीअ जी दुआनि सां कई वेंदी आहे। पाकिस्तान जो सदर प्रेसिडेंसी में क़ौमी झंडो फहिड़काईंदो आहे। ठीक
उन मल सूबाई गादी वारनि हंधि ते गवर्नर क़ौमी झंडो फड़काईंदा आहिनि। सायरन वॼाया वेंदा आहिनि। हर शइ जिते हूंदी आहे उते बीही रहंदी आहे। पोइ पूरी क़ौम हिकु आवाज़ थी क़ौमी तरानो ॻाईंदी आहे। ईअं आज़ादी जी ईद जी तक़रीबनि जो आगाज़ थी वेंदो आहे। 14 अगस्त ते आम मोकल हूंदी आहे। उन ॾींहुं अख़बारूं ख़ासि नंबर कढंदियूं आहिनि। रेडियो ऐं टेलीविज़न तां ख़ासि प्रोग्राम नशर कया वेंदा आहिनि ऐं सोशल मीडिया ते पिणु हिन ॾींहुं जी अहमियत बाबति प्रचार थींदी आहे। असांखे घुर्जे त 14 अगस्त ते अहद करियूं त असीं वॾा थी पंहिंजे प्यारे पाकिस्तान जी ख़िदमत कंदासीं ऐं उन जी सलामती ऐं तरक्की लाइ ॾींहुं राति मेहनत कंदासीं। जितना पढ़ा गया अब इसका उर्दू तर्जमा कर लेते हैं। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना रहमतुल्लाह अलैह जी सही रहनुमाई में मुसलमान आज़ाद वतन हासिल करने में कामयाब थिया। यानी कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना रहमतुल्लाह अलैह की सही रहनुमाई में मुसलमान आज़ाद वतन हासिल करने में कामयाब हुए। 14 अगस्त जो ॾींहुं असांखे उन जाखोड़ ऐं क़ुर्बानियुनि जी यादि ॾियारींदो आहे। यानी 14 अगस्त का दिन हमें उन दिनों की जिद्दोजहद और कुर्बानियों की याद दिलाता है। 14 अगस्त मल्हाइण लाइ केतिरा ॾींहं अॻुवाट तैयारियूं शुरू थी वेंदियूं आहिनि। यानी 14 अगस्त मनाने के लिए कितने दिन पहले तैयारियां शुरू हो जाती हैं। घरनि, दुकाननि, बाज़ारियुनि, तालीमी इदारनि ऐं ऑफिसनि खे चंड तारे वारी झंडियुनि सां सिंगारियो वेंदो आहे। यानी घरों, दुकानों, बाज़ारों, तालीमी इदारों और ऑफिसों को चांद तारे वाली झंडियों से सजाया जाता है। मुल्क जूं प्रेसूं ॾींहुं राति झंडियूं, स्टिकर ऐं पोस्टर छापींदियूं आहिनि। यानी मुल्क की प्रेसें यानी छापने की मशीन दिन रात झंडियां, स्टिकर और पोस्टर छापती हैं। रेडियो ऐं टेलीविज़न तां अहिड़ियुनि तैयारियुनि जूं ख़ासि रिपोर्टूं नशर कयूं वेंदियूं आहिनि। यानी रेडियो और टेलीविज़न से ऐसी तैयारियों की ख़ास रिपोर्टें नशर की जाती हैं, यानी दिखाई जाती हैं और सुनाई जाती हैं। 14 अगस्त वारी रात ख़ानगी तोड़े सरकारी इमारतन ते चरागां कयो वेंदो आहे। यानी 14 अगस्त वाली रात ख़ानगी यानी गैर सरकारी के अलावा सरकारी इमारतों पे चरागा वगैरह किया जाता है। यानी सरकारी इमारतों पे चरागा किया जाता है, लाइटें लगाई जाती हैं और इसके अलावा दूसरे घर वगैरह हैं उनको छोड़ दिया जाता है। 14 अगस्त वारे ॾींहुं जी आजियां मस्जिदनि में मुल्क ऐं क़ौम जी सलामती ऐं तरक्की जी दुआनि सां कई वेंदी आहे। यानी 14 अगस्त वाले दिन का आगाज़ मस्जिदों में मुल्क और कौम की तरक्की और सलामती के लिए दुआओं से आगाज़ किया जाता है। पाकिस्तान जो सदर प्रेसिडेंसी में कौमी झंडो फड़काईंदो आहे। यानी पाकिस्तान का सदर प्रेसिडेंसी में कौमी झंडा लहराता है। ठीक उन मल सूबाई गादी वारनि हंधि ते गवर्नर कौमी झंडो फड़काईंदा आहिनि। यानी बिल्कुल उसी वक्त सूबाई खिलाफत यानी सूबाई हुकूमत वाले अपनी जगहों पे गवर्नर कौमी झंडा लहराता है या गवर्नर कौमी झंडे लहराते हैं। सायरन वजाया वेंदा आहिनि। यानी सायरन बजाए जाते हैं। हर शे जिते हूंदी आहे उते बीही रहंदी आहे। हर शे जहाँ होती है वहाँ रुक जाती है। पोइ पूरी कौम एक आवाज़ सी कौमी तरानो गाईंदी आहे। फिर पूरी कौम एक आवाज़ होकर कौमी तराना गाती है। ये आज़ादी जी ईद जी तकरीबन जो आगाज़ थी वेंदो आहे। यानी ऐसे आज़ादी की ईद की तकरीबों का आगाज़ शुरू हो जाता है। 14 अगस्त ते आम मोकल होंदी आहे। यानी 14 अगस्त को आम मोकल होती है यानी छुट्टी होती है। उन ॾींहुं अखबारूं ख़ास नंबर कढंदियूं आहिनि। यानी उस दिन अखबारें ख़ास नंबर निकालती हैं यानी ख़ास रिपोर्टें और ख़ास मवाद वगैरह शेयर करती हैं। रेडियो ऐं टेलीविज़न तां ख़ास प्रोग्राम नशर कया
वेंदा आहिनि ऐं सोशल मीडिया ते पिणु हिन ॾींहं जी अहमियत बाबति प्रचार थींदी आहे। यानी रेडियो और टेलीविज़न से ख़ास प्रोग्राम नशर किए जाते हैं और सोशल मीडिया पे भी इस दिन की अहमियत के मुतालिक बातचीत होती है। असांखे घुर्जे त 14 अगस्त ते अहद करियूं, यानी हमें चाहिए कि हम 14 अगस्त को अहद करें त असी वॾा थी पंहिंजे प्यारे पाकिस्तान की खिदमत कंदासीं, कि हम बड़े होकर अपने प्यारे पाकिस्तान की खिदमत करेंगे ऐं उनकी सलामती ऐं तरक्की लाए ॾींहुं रात मेहनत कंदासीं और उसकी तरक्की और सलामती के लिए दिन रात मेहनत करेंगे। मैं उम्मीद करता हूँ सबक 24 यानी 24वां सबक 14 अगस्त के बारे में तमाम स्टूडेंट्स को आसानी से समझ आ गया होगा। अगर किसी भी हवाले से कोई प्रॉब्लम हो, किसी लफ्ज़ का तर्जमा या माना नहीं आ रहा हो, तो आप मुझसे मेरे व्हाट्सएप नंबर पर रब्ता कर सकते हैं। इसके अलावा कमेंट्स में भी मुझसे पूछ सकते हैं। अब इंशाल्लाह आपसे अगली वीडियो में मुलाकात होगी। तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।